जंहिंखे पुलिस नाकाम बणाए वरितो आहे। कश्मीर पुलिस फनकारा खुशबू लगारी के वालिद के फ़ोन करे इतला ॾिनो त खुशबू लगारी के प्रोग्राम बहाने घुराए अगवा करण जो मनसूबो जोड़ियो वियो आहे। तंहिं करे खुशबू लगारी अहिड़े कंहिं बि प्रोग्राम में शिरकत न करे। कश्मीर पुलिस फनकारा खुशबू लगारी के वालिद के फ़ोन करे इहो इतला ॾिनो त खेसि अगवा करण जो ॾोहारियुनि तरफ़ां मनसूबो जोड़ियो वियो आहे। सिंध जी मशहूर फनकारा खुशबू लगारी के मीरपुर ख़ास खां कश्मीर अचण लाइ चयो वियो हो त प्रोग्राम अची हुओ उते करे, जॾहिं त खुशबू लगारी इन जी हामी भी भरी हुई ऐं इन खां अॻु फ़ोन जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ट्रेसिंग ज़रिए पुलिस जो चवणु आहे त इतला ॾिनो वियो आहे खुशबू लगारी जे वालिद खे त ॾोहारियुनि तरफ़ां खुशबू लगारी खे अगवा करण जो मनसूबो जोड़ियो वियो हो। तंहिं करे खुशबू लगारी अहिड़े कंहिं बि प्रोग्राम में शामिल थियण जी जेका आहे उहा रज़ामंदी न ज़ाहिर करे खुशबू लगारी के प्रोग्राम बहाने अगवा थियण खां हिन वक़्तु कश्मीर पुलिस बचाए वरितो आहे। सिंध जी मशहूर फनकारा खुशबू लगारी के प्रोग्राम बहाने घुराए अगवा करण जी कोशिश कश्मीर पुलिस नाकाम बणाए छॾी आहे। कश्मीर पुलिस फनकारा खुशबू लगारी जे वालिद के फ़ोन ते राब्तो करे खेसि अगवा थियण खां बचाए वरितो। अॻुवाट इहो इतला ॾिनो वियो आहे खुशबू लगारी जे वालिद खे त ॾोहारियुनि जे टोले तरफ़ां खुशबू लगारी के प्रोग्राम बहाने घुराए खेसि अगवा करण जो मनसूबो जोड़ियो वियो हो। सिंध जे मशहूर फनकारा खुशबू लगारी के प्रोग्राम बहाने घुराए ॾोहारियुनि तरफ़ां खेसि अगवा करण जी कोशिश नाकाम बणाए वरिती आहे। कश्मीर पुलिस फनकारा खुशबू लगारी जे वालिद के फ़ोन ते इतला ॾिनो वियो आहे। राब्तो करे पुलिस खेसि आगाह कयो त खुशबू लगारी के अगवा करण जो मनसूबो जोड़ियो वियो हो ॾोहारियुनि तरफ़ां त खुशबू लगारी सां अगरि कोई राब्तो करे थो त हू तस्दीक थियण खां पोइ ई कंहिं प्रोग्राम में शिरकत करे। कश्मीर जे इलाइक़े मां खेसि फ़ोन करे प्रोग्राम करण लाइ चयो वियो हो ऐं इन हवाले सां खुशबू लगारी इब्तिदाई तौर ते रज़ामंदी भी ज़ाहिर कई हुई, पर कश्मीर पुलिस हिन वक़्तु खुशबू लगारी जे वालिद खे फ़ोन ते इतला ॾिनो आहे त खेसि ॾोहारियुनि तरफ़ां अगवा करण जो मनसूबो जोड़ियो वियो हो। तंहिं करे खुशबू लगारी एहतियात करे। अव्हांखे आगाह कयूं पिया फनकारा ॻाइणी खुशबू लगारी के प्रोग्राम बहाने घुराए अगवा करण जी कोशिश नाकाम बणाई वई आहे। कश्मीर पुलिस फनकारा खुशबू लगारी जे वालिद के फ़ोन ते राब्तो करे खेसि अगवा थियण खां बचाए वरितो ऐं पुलिस खेनि अॻुवाट इहो इतला ॾिनो आहे त खुशबू लगारी खे अगरि कोई कश्मीर में बहाने सां घुराए थो या प्रोग्राम करण लाइ चवे थो त इन सिलसिले में फनकारा एहतियात करे। अगवा थियण जे हवाले सां ॾोहारियुनि तरफ़ां मनसूबो जोड़ियो वियो हो। इन हवाले सां जेके खुफ़िया इतला पुलिस खे मिलिया उन बाबति खुशबू लगारी जे वालिद खे इतला ॾिनो वियो आहे। इन हवाले सां वधीक असां ॻाल्हि ॿोल कयूं था। फनकारा खुशबू लगारी पाण असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। खुशबू, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। आगाह कजो अव्हांखे पुलिस तव्हांखे इतला ॾिनो आहे या तव्हांजे वालिद खे इतला ॾिनो, छा ॿुधायो वियो आहे अव्हांखे? कॉल आई हुई त असांजे हेॾां कश्मीर साइड मुंहिंजे ख़्याल में का दावत आहे त पहिरीं ॻाल्हि त असां उहा दावत खई कोन हुईसीं, छो जो असीं ईअं दावतूं खणंदा बि न आहियूं, गारंटी वठंदा आहियूं, पहिरीं एतमाद भरोसो त पोइ ई दावत खणंदा आहियूं। पर उन्हनि असां सां ॻाल्हायो, उन खां पोइ वरी हिननि कश्मीर मां फ़ोन आई हुई ऑफिस मां, पुलिस SSPO शायदि मुंहिंजे ख़्याल में, उन्हनि बाबा सां ॻाल्हायो त चए इहा दावत तव्हां न खणिजो, इहे फलाणा माण्हू आहिनि के धाड़ेल आहिनि शायदि के, उन्हनि तव्हांखे कॉल कई हुई। बसि इहा ई ॻाल्हि ॿोल थी। असां चयोसीं बिल्कुलु ज़रूरु, महिरबानी तव्हांजो, तव्हां असांखे आगाह कयो ऐं असीं ईअं दावतूं खणंदा बि न आहियूं। असांजी पंहिंजी कोशिशि हूंदी आहे त गारंटी वठी एतमाद वठी पोइ माण्हू दावत वठे। हूअं बि इन पासे असीं दावतूं घटि खणंदा बि न आहियूं, विया बि न आहियूं इन पासे, पर खणंदा न आहियूं इन साइड जूं दावतूं। त खुशबू, तव्हांखे पुलिस एहतियात करण लाइ चयो, छा इहो ॿुधायो त उन्हनि कीअं धाड़ेलनि जी का अहिड़ी फ़ोन रिकॉर्डिंग हथु कई आहे जंहिंमां पुलिस खे इहा ख़बर पई त हू अव्हांखे प्रोग्राम बहाने घुराए असल में अगवा करणु चाहिनि पिया? हा, उन्हनि असांखे चयो पिए त तव्हां वटि उन्हनि जी कॉल आई जेका असां वटि रिकॉर्ड आहे त असां इन करे तव्हांखे आगाह कयूं था त तव्हां इन साइड न वञिजो। इहो ई उन्हनि सां, हा, उन्हनि चयो इहा दावत तव्हां न खणिजो।
ऐं के मर्द कॉल करे अव्हां खे दावत ते घुरायो हुयो या के औरत तरफ़ां इहा कॉल कई वई? छा उन ॻाल्हि ॿोल में अव्हां खां अहिड़ी मशकूक ॻाल्हि महसूसु कई? हा, दावत जे लाइ बाबा खे ई कॉल आई हुई। उहो को मर्द ई हो, मर्द जो आवाज़ हुयो जंहिं बाबा सां ॻाल्हायो पे। हा, चाचड़ हले इहा का ज़ात हुननि ॿुधाई पे। ठीकु आहे, शायदि चाचड़ ज़ात ॿुधाई वई खुशबू लगारी जो चवणु आहे। ऐं पर कश्मीर पुलिस खुशबू लगारी फ़नकारा खे आगाह कयो आहे त हू एहतियात कनि। ऐं इन पासे फ़ोन कॉल्स ते खुशबू लगारी जो चवणु आहे त हू इन्विटेशन्स क़बूल बि नाहिनि कंदा। उन्हनि खे अगरि दावतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि या घुरायो वेंदो आहे त हू कोशिशि कंदा आहिनि त पहिरियां उन ॻाल्हि खे उन जी तस्दीक करे वठनि। खुशबू लगारी, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाइण जो।